बच्चल खान किथे आ बच्चल खान एही थी कावड़ चे बच्चल खान किथे आ चाचा लीमा खान बाबा जने मौताक में तो उता खाली हुई पर जो छाए खबर तो पए अच्छा लीमा हल तो घर था हलूं वडेरो बच्चल खान घर हुंदो उते था दाहा देऊंस हल चाचा लीमा खान खबर खान मसलो छाए यार मुखे भी तो बुधायो न मुखे भी तो खबर पए न जो छाए छा थियो तोखे छा बुधाया जिन जे वाछण मा खीर थो वहे न उहे था असांजी बेइज्जती कन हा अच्छा लीमा ही राज असांजे रण गाणे वियो तू रुगो भाऊ बच्चल खे अचण ॾे पोइ ॾिस जाने इएं लॾे कोन हलंदासीं ॻाल्हि में मज़ो न रहंदो हा चाचा तव्हां ॿई गॾे वञण जी ॻाल्हियूं छो था कयो ॿियो न त छा ॻोठ जा सभु नंढड़ा ॿार असांजी बेइज्जती था कनि ॻोठ में कहिड़ो नक खणी हलंदासीं अहिड़ी थी कावड़ अचे चाचा खबर खान बाबा तव्हांखे कंहिंजे छोकिरे बेइज्जतो कयो आहे इन उर्स वारे पुट ॿियो असांजी केर बेइज्जती कंदो उठ जे लेॾणे जेतिरो कोन्हे को इहो चाचा लीमा खान बाबा चाचे उर्स जा त ॿई पुट अशराफ आहिनि हू तव्हांखे बेइज्जतो छो कंदा बाबा हू त ॾंदो गाणे बि न आहिनि ॻाल्हाईंदा वॾे पुट लाइ केर थो चवे इहो जेको उर्स जो नंढड़ो पुट न आहे पिस्तड़ी इन असांखे बेइज्जतो कयो आहे जेको मां जे मोए खां पोइ मामाणनि वटि रहंदो आहे एड़ो तिड़क शरारती आहे जो काके आसूदे मल जे साम्हूं असांखे बेइज्जतो कयो अथई बाबा हू त आहे सफ़ा बा पर तव्हांखे चयो छा था चयो छा जेको चई वियो न उहो घणो कुझु चई वियो आहे ऐं उहो सिधो सिधो अधे बच्चल खान खे ॿुधाईंसि हा भाग भला हुयसि जो अधे लीमे खां भॼी वियो ॾाढो पोयां लॻो मांसि पर मूंखे पेर में लिफ हुई जो पुॼी न सघियो मांसि जे हथ अची वञा न त अहिड़ो निपोड़ियासीं जो अहिड़ी थी कावड़ अचे जो भाऊ ख़बर आहे रुगो बच्चल खान जी मयार लायूं जे उर्स खां इज़त जो पलांद वठी थो ॾे त ठीकु आहे न त राज सां भत बिरादरी पंहिंजो कोन्हे को हा अदा लीमा हल त हलूं हाणे दुकान ते कमु बि कढणो आहे अचण ॾे अधे बच्चल खान खे बाक़ी इहो काॾे वेंदो उर्स इन खां पाणी पाण ई वठंदासीं हा हलो अदा लीमा हल अहिड़ी थी कावड़ अचे बस हल